डायरेक्टर साहब मां पंहिंजे गाननि सां चरण खे बि सियाणो करे छॾींदो आहियां। तव्हां त मुंहिंजी दिलि टोड़े छॾी। हाय दिलि। मूं सम्झो पाड़े में को भगल रेडियो तां पुराणा गाना पियो ॿुधे। इहो भगल रेडियो न पर मां पई ॻायां। पर केर थो चवे? पंहिंजे प्यार जे हासिलात में रिश्तनि जा लीका न लताड़। ज़ुहैब, पंहिंजे पीउ खे मञाइण मुंहिंजो कमु आहे ऐं तुंहिंजी माउ खे मञाइण मुंहिंजो कमु आहे। हाँ, छा थो चवीं? भाई मां आहियां, हिन घर जो मालिक सॼण सोदाई। हिते कीअं आयो आहीं सेठ साहब? पंहिंजी मसवाड़ जा पैसा वठण आयो आहियां। साहब ज़ुहैब त घर में न आहिनि। हिते मां वेठी आहियां रनज़ाल घर जो कड़ो बंदि करे। पर केर थो चवे? मां थी चवां तोखे हिकिड़ी बीमार लाचार औरत ते यकीन नथो अचे। मूंखे सभु ख़बर आहे तव्हांजे ड्रामनि जी। 3 महीननि खां इहो साॻो पोड़ीअ वारो टोपी ड्रामो करे मसवाड़ नथा ॾियो। ड्रामो? कहिड़ा ड्रामो? अब्बा तू भी त बच्चो आहे। हाणे बंदि करियो नाटक। इज़त सां दर खोले थो या घुरायां पुलिस? न न पुलिस न घुराइजांइ। असीं इज़त वारा माण्हू आहियूं। इज़त वारा? पर केर थो चवे? खोली थो दर या घुरायां पुलिस? मां थी चवां वागड़ मुहांडा। न न अहिड़ो ज़ुल्म न कजो, पुलिस खे न घुराइजो। बिजली हाँ बिजली। बॉस राकेट फोन आयो। हाँ हेलो, तहां जो मैसेज मिलियो बॉस? जेकॾहिं ख़बर पकी आहे बॉस। माल बि घणो आहे न त पाण बि वसा कोन घटाइबो। यस यस, अरे ख़बर पक्की आ। हाँ, होशियारी खां कमु वठिजांइ, शिकार हथनि मां न वञे। ईद जो इहो हिकिड़ो ई मुर्गो काफ़ी आ, सम्झी वए न? ओके बॉस। मां बिजली आया बिजली। मुझो झटको 11,000 वोल्टेज का भी बतया। मुझे लाइ छा हुकुम आहे बॉस? तू थाम अमल कम ॾेखार पुट, कम ॾेखार। कपड़ा मूं धोई छॾिया, हाणे ताम बि धोई छॾिया। अरे तूफान हलिया हलिया, हाणे अची मूंखे ज़ोर ॾे। ओके बॉस। अरे छोरा, वो बिजली है, मुझो झटको 11,000 वोल्टेज का भी मथिया। छोरा ये छाटणी केरे न विझाए। हरू भरू अचण जी तकलीफ़ कई। असां किरायो तव्हांजे दर ते पुॼायूं हा। अरे रे, अॻु में कॾहिं पुॼाई अथव जो हाणे दर ते पुॼायो आहे? हा, पर केर थो चए?
कॾहिं तव्हां मसवाड़ पुॼाई आहे मुंहिंजे दर ते? सेठ साहब हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे त अॻ में नाहे पुॼाई, पर हिन दफ़े ज़रूरु तव्हां वटि पुॼाईंदासीं। पर उहो कॾहिं? हा कॾहिं 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 हा जॾहिं असांजी वीसी खुलंदी असां पाण अची तव्हांखे ॾेई वेंदासीं। अरे काओ महीनो आहे, मथे महीने वीसी खुलंदी, मथे महीने वीसी खुलंदी। इहा तव्हांजी वीसी आख़िर खुलंदी कॾहिं? जॾहिं मुंहिंजो ड्रामो टीवीअ ते हलंदो। ड्रामा त पुट तुंहिंजा रोज़ था हलनि, असां बि ॾिसूं था। सची? अल्लाह किथे? कहिड़े चैनल ते? असांखे त को ख़बर ई न आहे। कंहिं बि टीवी चैनल ते कोन। हक़ीक़ी ज़िंदगीअ में तव्हांजा ड्रामा रोज़ थो मां ॾिसां। हे हाणे कहिड़ी मश्करी आहे? इहा ई आहे न तव्हांजो ड्रामो इहो पियो हलंदो। नई का वीसी खुलंदी ऐं नई को तव्हांजो ड्रामो हलंदो। हलंदो ज़रूरु हलंदो, बल्कि दौड़ेगा। पर केरु थो चए? मां थो चवां। कन खोले ॿुधी छॾियो तव्हां ॿई। मां ॿुधाए थो छॾियांव पुट, मतां का हवा हुजो मथे में। इन ई महीने जी ईद खां अवल हलंदड़ महीने समेत छा ॿुधो गुज़िरियल 3 महीननि जी मसवाड़ ॾेई घर ख़ाली कंदा, न त वरी पोइ सम्झो था। बस समझी वियासीं सेठ, समझी वियासीं। केरु थो चए? मां थो चवां। सम्झो? समझी विया। केरु थो चवे? साहब लॻे थो हाणे तुंहिंजे जादू में चलो न आहे रहियो। इहो वरी कीअं सलीम सिपाही सुणा सदिको वञे। हेतिरा ॾींहं गुज़री विया, ईद अची मथां पहुती आहे, न को गिराक लॻो न को मुर्गो फाथो आहे। हाय ऐं न वरी को शिकारी लॻो आहे। हा यार, ॾींहं त ॾाढा गुज़री विया आहिनि, पर मूंखे पंहिंजे जादूअ में पका उहो ज़रूरु पंहिंजो कमु ॾेखारींदो भाउ। सदिको मिठई मूं हाणे जादूअ कमु कयो न। हा बसि सही थो चईं, भॼ त भॼो भॼ। खबरदार मता भगवान जमादार जादूअ जे जादूअ खां नथो भॼी सघे। मुंहिंजी गुॾड़ी केॾनि सोचनि में गुम आहीं? इहो ई थी सोचां, पहिरियां वारा मर्द मसवाड़ टाइम ते ॾींदा हुया ऐं हाणे वारा बस अॻिते मतां मूंखे आई लव यू चयो अथई चरी। ईअं नज़र लॻी वेंदी आहे। नज़र बि तो जहिड़े ग़रीब खे नज़र बि तर ॾिसी लॻंदी आहे। भला तूं मूंखे सम्झी छा थी? मासूम ग़रीब कुओ। मां कुओ त तूं मुंहिंजी कुई। मां कुई? न तूं परी सुहिणी प्यारी जान जिगर मुंहिंजी दुनिया गुड़िया। हाणे त ख़ुशि न? बंद गिटीअ में अची फाथो आहियां। जेकॾहिं पुठिते थो मोटां त पुलिस थी पकड़े। छो न ही पैसनि सां भरियल बैग घर जी छत ते उछलाया ऐं पाण बचाए निकिरी वञा।
जान बचंदी त पैसा बि कमाए वठबा ऐं हीअ बैग बि हिन घर जी छत तां बरामद करे वठबो। तू भी तो मुझे दिल चुराई आ। मुंह कने तो ते FIR कराई आ। FIR कराइण जी ज़रूरत बि कहिड़ी आहे? तोखे हिकिड़े शर्त सां माफ़ी मिलंदी। कहिड़ो शर्त बॉस? ॾोकड़नि सां भरियल बैग मूंखे वापस कर, पोइ तोखे माफ़ी मिलंदी। शॉपिंग गरीब जो बाहर बिजली में हथ। हा छो ख्वाब ॾिसण ते का पाबंदी आहे छा? खुलियल अखियुनि सां ख्वाब? हा बिल्कुल। अख पट खैरपुर अची वियो थई। हा ख़बर आ, सब समझा थो। दिल्ली अभी दूर है। मुझे प्यार जो कदर न थई। तोखे असांजी मसवाड़ जो कदर आहे? गुडी 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 गुडी। असांखे छा था पकड़ियो? असीं चोर न आहियूं। चोर न आहियो त बाक़ी छा आहियो? जमादार असांखां उहो पैसनि जो थेलो किथे भॼी वियो आहे। तव्हां चोर पकड़ण बजाए असांखे पकड़ी बीठा आहियो। तव्हां चोर न आहियो। चोर त तव्हां आॾो भॼी वियो। तव्हां को फिक्र न कयो, असीं वञी चोरनि खे पकड़ियूं था। अचबा। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। ओरे सिपाही, तू हुनखे सलाम जो जवाब नथो ॾी? मुस्लमान न आहीं छा? मुस्लमान त मां आहियां, पर हुन तोखे सलाम कयो। हुन चयो सलाम चाचा। जेकॾहिं सलाम अदा चया त मां बि सलाम जो जवाब ॾियांसि हा। अरे तूं वरी पाण खे नंढो थो सम्झी? नंढे वॾे जे चकर खे छॾ। पहिरियां इहो ॾिस त चोर किॾां गायब थी वियो। हा यार, चवीं सच थो। किथे? इहो त चोर न आहे। न को, इहो चोर नथो थी सघे। तूं एतिरी पक सां कीअं थो चईं साहब? चोर कॾहिं बि एॾो अदब सां सलाम न आहिनि कंदा। ऐं हा, चोर कॾहिं बि पुलिस खे चाचा न आहिनि चवंदा। अरे हाणे बस, चोर जे चाचे जा पुट। अरे मूंखे इंक्वायरी करण ॾे। नौजवान, हेॾिया बाबा हेॾिया। जी चाचा। अरे तो छा ई चाचा चाचा सबक शुरू कयो? पाण खां वॾे खे चाचा न चवां त ॿियो छा चवां? अरे सर चओ मूंखे। ओके सर चाचा। ओ सर चाचा न, सिर्फ सर चओ। ओके सर। तो हिते मशकूक माण्हू को चोर या को धाड़ियल त न ॾिठो? ओ किथे आहे चोर? किथे आहे धाड़ियल? मूंखे त धाड़े रखणु भउ थींदो आहे। ड्रिज न, असांजे हूंदे तोखे ड्रिजण जी का बि ज़रूरत न आहे। थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू।
अची वियो न ज़ालिम समाज पंहिंजी असलियत ते। ओए खबरदार जो ज़ुहैब मुझे बाबा के जालिम समाज चई था। ज़ालिम समाज न चवांस त बाक़ी छा चवांस। को रहम ई कोन थो करे, चए तो घर खाली कयो या त मसवाड़ ॾियो। सही त चवे तो बाबा, ये थोड़ी थींदो आ, घर में भी रहो था भाड़ो भी नथा ॾियो। तू जो मुझे दिल में रहंदी आ, तोखां कदे मां भाड़ो वरतो आ। तू भी तो मुझे दिल चुराई आ, मूं कने तो ते एफआईआर कराई आ। एफआईआर कराइण जी ज़रूरत बि कहिड़ी आ मुंहिंजी प्यारी गुॾी। मां त बग़ैर एफआईआर जे तुंहिंजे प्यार जे लाक़ब में क़ैद आ। न सुनवाई थिए न ई मूंखे ज़मानत जी ज़रूरत आ। बस थोड़न ॾींहंनि जी ॻाल्हि आ, हीअ गुॾी भी तुंहिंजी ऐं गुॾीअ जो घर भी तुंहिंजो। पोइ बि तुंहिंजो कंजूस पीउ मूंखां मसवाड़ वठंदो। यार मजाक जी भी का हद हूंदी आ ज़ुहैब। सॉरी 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 सॉरी। बॉस हिन पैसनि जो भरियल बैग छत ते उछलाए छॾियो आहे। सब साइड थी वञो। हाथी तो कसम सां भरियल बैग घर जी छत ते उछलाए छॾी। सॉरी बॉस, ॿियो को हल ई न हो। रे तोखे ख़बर नाहे त मां बिजली आ, मुंहिंजो झटको 11,000 वोल्टेज खां बि मथे आ। ख़बर अथमि बॉस, आउं माफ़ी थो चाहियां। छा हिनखे माफ़ करण सां इहो ॾोकड़नि सां भरियल बैग मूंखे वापसि ॾींदो? इहो नोटनि वारो भरियल बैग वापसि आणणु मुंहिंजो कमु आहे। हीअ दफ़ो माफ़ी ॾियो। तोखे हिकिड़े शर्त सां माफ़ी मिलंदी। कहिड़ो शर्त बॉस? ॾोकड़नि सां भरियल बैग मूंखे वापसि कर, पोइ तोखे माफ़ी मिलंदी। ठीकु आहे बॉस, आउं वाइदो थो कयां इहो बैग कहिड़ी बि हालत में वापसि आणे थो ॾियां। अड़े चरिया, ओही तो आरो कम केर कंदो? इहो हिन राकेट खां करायो त का ख़बर पवेसि। जल्दी कर बुआरी ॾे वेठो, अञा मानी बि पचाइणी अथई। अड़े ख़बर बि अथव त मुंहिंजो नालो बिजली आ, बिजली। मां 11,000 वोल्टेज खां बि मथे पावर रखां थो। परे थो त छा चाही करे न विझावां। हा पोइ हुन ॿिए सवाल जेको मां आशा कयो, ॿिए खे जो वठी मुठे को पाणी जी बाटीअ में गप्पा था ॾारे सभा सरो करे फिटो कमाल। कोई छा थियो? ओ वरी पहिरों लेट्स क्लियर साईं बजे ई लठो बिकी हक्का फ्लाई की क्लाइमैक्स उतो लिखियो हे यू नो क्या समझी? अरे मुझे रानी तो ही छाते हो न हाँ न किया हाँ कोई ते बिन्हिनि गॾिजी तोखे टाठो मारियो हूंदो। बुके केर तो चए चई त केर बि नथो, बस मां ये थुको पी हणो। थुक्का भी मुझे मारा न जान जा मुझी दुश्मन ही था। न मां त तुझी ज़ाल आया। गाल बड़ी सागी आ न छा बदिल इहो ई ऐं पोइ ॿिन्ही खे मां मुठीअ खां पकड़े चयो मान जे ई त खो अॻ में 3 महीननि जो भाड़ो न ॾिनो आहे त पोइ पुट पंहिंजो ख़ैर न सम्झजो। पोइ उन्हनि छा चयो? ग़रीब चवंदा वरी छा,
बयान बिखरी पिया तुम बस हाणे असांखे माफ़ी ॾियो असां वाइदो था कयूं त तव्हांखे ईद खां अॻु में 3 महीने जो भाड़ो घर पुॼाए वेंदासीं। तुम तो कहते या फिल्म जी का स्टोरी थी लगी केर थो चए केर भी न थो चे हाणे संभाली केर थो चए हाँ बाकी केड़ो वरी लैंडलॉर्ड हूंदे तूं बाहि में अमिताभ जी नकल करे रसी पाया आयो आ तो जिन ग़लतियुनि मथां ग़लतियूं इहो सबूत आहे त तुंहिंजी कम में दिलचस्पी नाहे ऐं तूं मूंसां धोखो करे रहियो आहीं। अरे तव्हां आयो केरु ई अंदर भगा रहा तो आई एम मिस्टर केबल कनेक्शन केबल ऑपरेटर इहो वरी केड़ो नालो आ बाक़ी छा पंहिंजो नालो मां राकेट ॿुधायां राकेट हुजे या रेल मूंखे केड़ो फ़र्क़ु पवंदो इहो तव्हांजे घर में भला केबल कनेक्शन आहे असांजे घर में त टीवी भी कान्हे मतलब त सफ़ा सुञा आहियो हा पर तोखां घटि तोखे मां सुञो थो लॻा हाँ बाकी केड़ो वरी लैंडलॉर्ड हूंदे तूं बाहि में अमिताभ जी नकल करे रसी पाया आयो आ ईअं न ॾिस इहो मुंहिंजो कमु आहे अच्छा त पोइ मूंखे भी बिरयानी जी देगड़ी गॾु पाण सां ॿधी घुमणु खपे न बिरयानी खाराईंदी छा एतिरो भलो कान्हे जो तोखे मां बिरयानी खारायां बाक़ी देगड़ी पाण सां ॿधी घुमण जो मक़सदु इहो ई त माण्हू मूंखे सुञाणनि त मां बिरयानी सेंटर ते कमु कंदो आहियां वॾो को मस्किरो आहे इन मश्करे जी कहिड़ी ॻाल्हि आहे मश्करो त मूंखे तूं थो लॻे पंहिंजे अचण जो मक़सदु त बयानु कर न केबल जी फीस ॾियो जॾहिं घर में केबल ई कान्हे त फीस काॾां मां ॾियां हा त पोइ नओं कनेक्शन लॻाइण जी फीस ॾियो नओं कनेक्शन कीअं लॻायां असांजे त घर में टीवी ई कान्हे वञो सफ़ा सुञा आहियो छा हा असां सुञा आहियूं तूं वठी ॾींदे टीवी भी वठी ॾींदासीं पर पैसनि जो थेलो बि तो मिले थेलो छाजो थेलो केड़ो थेलो मुंहिंजो मतिलबु आहे केबल कनेक्शन लाइ तव्हांखे टीवी भी वठी ॾींदासीं पर पहिरियां घर जी इंक्वायरी थींदी इंक्वायरी वरी छाजी इहा इंक्वायरी थींदी तव्हांजे घर में पहिरियां खां टीवी मौजूदु कान्हे वरी अंदर छाजे लाइ थो घिरे इंक्वायरी करण ॿियो वरी छा न खपे टीवी न खपे केबल कनेक्शन पर छो असांजी स्कीम मां फ़ाइदो वठो केबल कनेक्शन सां गॾु टीवी फ्री हाणे घणो फ्री न थी न हल 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 हितां छो घर में फैमिली आहे त पर्दो करा कुझु बि नाहे करणो ज़बरदस्ती आहे छा ज़बरदस्ती न आहे ख़ुदि परस्ती आहे मतिलबु तव्हांजी मर्ज़ी आहे असांजी मर्ज़ी न आहे हाणे वञ हितां हलियो वञ हलो तव्हांजी ऑफर वधायां थो हिक कनेक्शन ते 2 टीवियूं फ्री तूं वञी थो या घुराया पुलिस वञा थो पुलिस छो थो घुराए हलो मूंखे त को फ्रॉड ई पियो लॻे केबल कनेक्शन ते टीवी फ्री फ्रॉड ही हो पक्को फ्रॉड ही हो ओ जब प्यार किया तो डरना क्या मुंहिंजी मां जी रूह अॼु तो में अची वई आहे छा अबे खां पुछां छा मुंहिंजो मतिलबु आहे अमड़नि जो रूह त बचड़नि में फाथल हूंदो आहे न हा फाथल मुंह में हाय इहा त ही चरी दिल आहे सुथुर जा ॾींहं अथई मूंखे तिरछी निगाहों सां मिठड़ा मूंखे तिरछी निगाहों सां मिठड़ा तुंहिंजो हर हर ॾिसण ठीक ना है इश्क समझा तो थी पवंदो हाणे इश्क समझा तो थी
तोखे ख़बर न आहे त मां बिजली आहियां। मुंहिंजो झटको 11,000 वोल्टेज खां वधीक आहे। बॉस न त तोखे ज़ीरो वारो बल्ब बनाए छॾियो, सो बि सड़ल बल्ब। तू चुप कर निभागा। ॾिसी नथो त मां पहिरियों ई कावड़ में आहियां। सॉरी बॉस। तो जिन ग़लतियुनि मथां ग़लतियूं, इहो सबूत आहे त तुंहिंजी कम में दिलचस्पी न आहे ऐं तूं मूंसां धोखो करे रहियो आहीं। बिल्कुलु न बॉस, धोखे ॾियण वारे ते लानत करींसि। पोइ छा सबब आहे तुंहिंजी नाकामी जो? अरे मां बिजली आहियां। मुंहिंजो झटको 11,000 वोल्टेज खां बि वधीक आहे। यार कुछ ॾींहंनि खां अजीब अजीब माण्हू असांजे दर ते था अचनि। अच्छा, त उहे माण्हू तव्हां खां बि वधीक अजीब आहिनि छा? गुडी, मां मज़ाक जे मूड में न आहियां। पर मूं मज़ाक न आहे कई। प्लीज यार, बी सीरियस। ओके, हाणे ॿुधाए। इहे अजीबो गरीब माण्हू असांजे दर ते अची अजीबो गरीब हरकतूं पिया कनि। हा, हिते अच न, मां सम्झी वयसि। छा सम्झी वई आहीं? इहो ई त तव्हांजे दर ते अचण वारा माण्हू अजीब ज़रूर हूंदा, पर तव्हां खां वधीक गरीब न हूंदा। इहो तूं कीअं थी चई सघे? इन लाइ त तव्हां जी उन माण्हुनि ॾांहुं 3 महीननि जी मसवाड़ रहियल न हूंदी। ॾे न, भली ॾे न। हिकु ॾींहुं असां बि अमीर थींदासीं नी, ऐं पोइ मसवाड़ ॾींदासीं न, पर वठंदासीं। उहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो? जॾहिं मुंहिंजी तोसां शादी थींदी। अमीर थियण जो तुंहिंजो प्लान इलाही भलो आहे, पर अमल अलाए कॾहिं थींदो। मूंखे त लॻे थो इहे मशकूक माण्हू असांजे दर ते तुंहिंजो पीउ थो मोकिले, जीअं असां तंग थी घर छॾे भॼी वञूं। ओ हेलो, बाबा अहिड़ी किरियल हरकत न कंदो। ऐं हा, बाबा तव्हां खां 3 महीननि जी मसवाड़ वठण खां सवाइ भॼण बि कोन ॾींदव। पर जेकॾहिं तव्हां ॿई भॼी बि विया न, त पाताल मां बि ॻोल्हे मसवाड़ वसूल कंदो बाबा। बात करता है। अरे काथे मरी न वञे, मरी न पाए काथे। अरे छा असां एतिरा कमज़ोर थी विया आहियूं जो ये बात ॻाढ़ा छोरा असांजी गैंग खां ॾाढा थी वञनि। सॉरी बॉस, बस हिकिड़ो मौक़ो ऐं आख़िरी मौक़ो ॾियो। उन्हनि जे घरां नोटनि सां भरियल थेलो वापसि आणींदुसि, प्रॉमिस। But I not promise for risk. You take नोटन सां भरियल थेलो। हाँ। छा मतलब बॉस? तू छा तो समझे त अंग्रेजी तोखे ईंदी आहे? अरे छोरा ॾिठई, मुंहिंजी अंग्रेजी ॿुधी तुंहिंजूं वायूं बताल थी वयूं, बताल। पर बॉस तव्हां अंग्रेजी में चयो छा? अरे मूं हिनखे अंग्रेजी में चयो त मां बि हर रिस्क नथो खणी सघूं, त तूं वञी नोटनि सां भरियल थेलो खणी अची। पर बॉस मूंखे मौक़ो ॾियो, मां तो खणी अचां थेलो। अरे छोरा, जे तूं हेॾे वे त पोइ हो मानी केरु पचाईंदो? मानी बोड़ केरु रधींदो? थाव केरु साफ़ कंदो? ऐं सफ़ाई केरु कंदो? बॉस तव्हां हिन जो फिक्र न कयो, इहो समूरो कम जो राकेट कंदो। ठीक आहे, ठीक आहे। बस पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। तूं वञ तूफान, पंहिंजे कमकार सां लॻी वञ। ओके बॉस। अरे खण तूं पंहिंजे कम सां लॻी वञ। ओके बॉस। तव्हांखे ख़बर नाहे त मां बिजली आहियां, बिजली। 11,000 वोल्टेज खां मथे पावर रखां थो।